नाज़रीन, घोटकी ज़िले के हेडक्वार्टर मीरपुर माथेला में इंतजामी नाअहली सबब फैमिली पार्क तबाह थी वियो आहे। ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवर जी ही रिपोर्ट। असां इहो पुछणु चाहियूं था त डीसी को त असांजे लाइ ॿारनि जे लाइ छा कयो, हेॾो सारो करोड़नि रुपए जो ख़र्च करण खां पोइ बि त नज़रे कुझु बि आहे। असां पंहिंजे सीएम सिंध खां, पाकिस्तान जे पीएम खां, जेके बि हिन जा हायर अथॉरिटीज़ सभिनि खे चऊं था त हीउ एॾो ख़र्च करण खां पोइ बि असांजे ॿारनि खे तफ़री न। असां तमामु तव्हां दोस्तनि जा मीडिया वारनि जा थोराता आहियूं त अॼु असां शहरी माण्हुनि जो हिकिड़ो तव्हां सुठो मौक़ुफ़ वठण जे लाइ आया आहियो। त हीउ पार्क जो तव्हां हाल ॾिठो आहे त वॾो गंद कचिरो लॻो पियो आहे, सॼा हिते वण तबाह थी विया आहिनि, पाणी जी सहूलियत न आहे ऐं मुलाज़िम तबिको त सफ़ा गाइब आहिनि, ताला लॻा पिया आहिनि। शहरी माण्हुनि खे इहा सहूलियत आहे। वॾी हिकिड़ी दावा थिए थी 14-15 साल खां वठी त बाबा हेॾा वॾा फंड रखिया वञनि था, करोड़े रुपया जेको आहे डीसी हुजे या चूंडियल नुमाइंदा हुजनि, सनती इदारा आहिनि, वॾी जेको आहे आमदनी आहे ऐं 13-14 अरब टैक्स ॾिए थो सालाना गवर्नमेंट खे, वफ़ाक़ खे। त असां त नेब चेयरमैन खे चवंदासीं त बराए महिरबानी नोटिस वठो। हालत ॾिसी सघो था, सभु झूलनि जो हाल जेको आहे तमामु बुरो हाल आहे। जेको आहे उनखां बाद में जेको आहे जेका बि सहूलियत हिते कोन्हे। सिनेमा पार्क जेको आहे, सिनेमा हॉल जेको आहे उहो उन टाइम खां बंदि पियो आहे। करोड़नि जी बजट ईअं तबाह कई वई आहे। जेको आहे लुट फुट लॻी पई आहे हिते। हिन शहर जो को वली वारस कोन्हे। ख़ुदारा हिन पार्क जो कुझु कयो वञे ऐं हिननि खे ठाराइण में जे ठारायो उन खे जस आहे, पर अॼु ही सफ़ा नाबूद हालत में आहे। हिन जा वण टिण सभु तबाह थी चुका आहिनि। हुकूमत जो दावा आहे त करोड़ रुपया हिते ख़र्च थियल आहिनि ऐं तव्हां ॿुधाईंदा त हिते जेको आहे कहिड़ा ख़र्च थियल आहिनि, कहिड़ी सहूलियत आवाम जे लाइ। ख़र्च ॾाढो सही नज़र अचे थो। बिल्कुलु छबर सुकी पई आहे, सिर्फ़ु फाइनल हिकिड़ी छबर बि हाली नथा करे सघनि। त ॿियो कहिड़ो ख़र्च थियो हूंदो तव्हांजी नज़र में? सॼी गंद लॻो पिया, कोई सफ़ाई कोन्हे, लाइटिंग कुझु कोन्हे, इंटरटेनमेंट कोन्हे, कोई ॿार हाणे गेट ई बंदि लॻो पिया, जॾहिं तालो लॻो पिया त केरु ईंदो अंदरि? ही असांजो फैमिली पार्क हुयो मीरपुर माथेले जो, जेको अॼु ई खस्ता हाल आहे। माना हिन में कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे त रिपेयरिंग वग़ैरह कोन्हे को, या गुल वग़ैरह जे लाइ माली वग़ैरह आहिनि बि कोन। जेका बजट आहे उहा ख़बर न आहे त उहा किथे आहे ऐं किथे इस्तेमालु थिए थी या का ख़बर। कैमरा में नईमुल्ला कोलाची सां गॾु मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेला।